ਰਾਗ ਬਿਲਾਵਲ ਮਹੱਲਾ ਨੌਵਾਂ। ਦੋਪਦੇ ਇਕ ਓੰਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦਿ। ਦੁਖ ਹਰਤਾ ਹਰ ਨਾਮ ਪਛਾਨੋ। ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਸ੍ਰੀ ਰਾਮ ਸ੍ਰੀ ਰਾਮ। सुन संतां की साची साखी, संतन जूं सचूं शायरियूं ॿुधो। सो बोलनि जो पेख न आखी। सो बोलनि इनखे शायरी ॾिनी रामकृष्ण परमहंस। संत जेके कंदा आहिनि उहो ॿोलींदा आहिनि। पंडित कथा कंदो आहे। ये हितां जे तत्व जूं ॻाल्हियूं जेके मां ॻाल्हायां थो। ग्रंथ साहिबु 1604 में ठही चुको। अर्जन साहिब जन दरबार में रखायो। बाक़ी एतिरा साल गुज़री विया। कीअं रहियो छा थियो। तंहिंखां पोइ नाई पातशाह जी वाणी पई न, पोइ विधी वई न। गोबिंद सिंह कहिड़े बि नमूने सां हुन में विझाए करे ग्रंथ साहिब खे सील कयो। तुंहिंजे जीवन में जेके घटनाऊं गुज़रियूं, हिकु जाइ ते साहिबनि खे रहणु न ॾिनो, तेग बहादुर साहिब खे, ॿी जाइ ते न, टीं जाइ ते रहिया। अरे इहो असांजे जेके धार्मिक आहियूं उन्हनि खे सिखण जे लाइ आहे। उहो धार्मिक सां ईअं सम्झंदा मूंखे अॻिलो मने, मां समाधियूं लाहियां, मूंखे पूॼा करणु, मूंखे हथ जोड़नि। अड़े अड़े सॼो कयो विञायूं था असां। नवनि क़िस्म जा पुट धातु थींदा आहिनि, ॿुधाइनि। नवनि क़िस्म जा धातु थींदा आहिनि, ॿुधाइनि। जवाबु नथो अचे। कहिड़ा वेठा आहिनि, हेॾो जवाबु नथो अचे। अरे नवनि क़िस्म जा धातु थींदा आहिनि। लोहो, टामो, पितल, इहे सभु खाननि मां निकिरंदा आहिनि। तंहिंमें सिर्फ़ु त सोन आहे। कसौटी जेका चाढ़ी वेंदी आहे उहा सोन जी कई वेंदी आहे। जॾहिं तूं धार्मिकता ते पेर रखंदे हिन पासे, हिते तुंहिंजी परीक्षा शुरू थींदी दुख अचण जी। दुख कंहिंखे न मिलिया आहिनि, जवाबु नथो मिले। अड़े राम खे न मिलिया, कृष्ण खे न मिलिया। अरे इहे असांजे सबक़ु सिखण लाइ न। हल्को न वठो जेको मां सत्संग कयां थो। केतिरो कष्टनि मां निकिरणो पए थो। साहिबनि जेका विषय चई आहे, दुख हरता हर नाम पछानो। दुखनि जे नाम हरण वारो, नास करण वारो हरि नाम खे पहचानियो। बसि हरि नाम ई दुखनि जे। त हाणे शरीकर के आहिनि, अंतरात्मा आहे उहा त न्यारी आहे। बाक़ी विच में रहियो मन। मन उनखे केतिरो महसूसु थो करे। मन जो वास्तो आत्मा सां आहे। जेकॾहिं धार्मिकता त मन जो वास्तो आत्मा सां हुजे न। कचनि सत्संगनि चोॾाणा धर्म तो आस्था खणाए छॾी आहे असांजे भारत मां। अध्यात्म सां जुड़ियल आहिनि। राम राम दॿिजो न, कुझु पैदा थींदा वञो। हिते रहणो आहे, इन परिवार में थोरो जागी रहणो आहे। छा छा करिणो आहे।
और नाम जे पहचान सां उनखे दुख दुख थी न लॻो न, पर जवाबु नथो मिले, कुझु बि जवाबु नथो मिले। अरे सहमति थियो न भाई, अहिड़ी ॻाल्हि किथे था ॻाल्हायूं जेका पोइ सोचणी आहे, सम्झ में नथो अचे। दुख हरता हर नाम पछानो, इन शब्द खे स्पष्ट कनि था। हा, अजामल गन का जह सिमरत मुकत भय जी जानो। वाणी वाणी जो अर्थ थे उघाड़ी स्त्री वाणी, उनजो अर्थ थे ॼण वस्त्र पइजी विया, ढकिजी वई। वरी उनमें दृष्टांत मिले, भई संतनि जो नाम जपियो छा फ़ाइदो आहे, कहिड़नि जपियो आहे जंहिंखे फ़ाइदो पियो आहे, दृष्टांत ॾे ॼण ॻाइणा पइजी विया। सम्झ में आयो? जी बाबा। अजामिल गन का सतयुग में थिया आहिनि। अहिड़ा पापी हुया, अरे ॿिन्ही जो तास खणा अॼु, अजामिल गन का जो श्री राम। श्री राम। अजा माना ॿकरियूं, अजा खे मारण वारो शेर, अजामल। किथे असांजा सिंधी माण्हू अजामेल चई वेंदा, अधिकतर कथाऊं खणंदा अजामेल, मां उते ॿुधियूंसीं न कथाऊं। श्री राम। श्री राम। नगर जो राजा हुयो जिथे अजामल रहंदो हो, हिन जो पीउ राजपुरोहित हो। अजामल जो पीउ राजपुरोहित हो। आख़िर बुढड़ो थियो, उहा जाइ हिन पुट खे ॾिन, या गुज़ारियो त उन पुट खे उन जाइ ते राजा रखियो। हे बि ओतिरो विद्वान हो। कीअं विद्वान हो, हाणे इहा ॻाल्हि वठूं। चाहे पाण विद्वान हूंदे बि ॿियनि ॿारनि खे ॿियनि विद्वान ॾे मोकिले ॾिबो हो, उहे सेखारीनि। हिन खे असांजो ओतिरो अदब ऐं भाव न रहंदो, न सहन करे सघंदो, उहो ॾे। त नगर जे ॿाहिरों ही हिकिड़ो विद्वान हुयो, उन वटि हिन खे वियाहे त साॻियो ॾींहुं राति पंहिंजो रात जो घर मोटी अचे त उहो चएसि, उस्ताद जीअं अचे तीअं सिधो हलियो ईंदो घर, हेॾे होॾे नज़र न वञे। ॿाहिरों ॿाहिरों वेंदो घर, वरी जंहिं महिल अचे त ॿाहिरों ॿाहिरों ईंदो घर, जंहिं महिल मोटे त ॿाहिरों ॿाहिरों वेंदो घर। इहो रोज़ जो क्रिया हुई। हिकु ॾींहुं मन धोखो ॾिनो, आख़िर उस्ताद ॿाहिरों ॿाहिरों चए थो, आख़िर अंदरि छा आहे? ओहो, अंदरि जे हली पियो त वेश्वान जो महलो हुयो, पर निकितो वियो। हिन न तकियो, पर उहे त घणियूं हुयूं न, उन्हनि कंहिं त पकड़ में रखियो हिनखे। कोई जवान लंघियो आहे, विद्या ब्रह्मचर्य सुभाणे जो आयो, वरी पुछंदो ईअं हुउसि, ॿाहिरों वए? ॿाहिरों आहे न? ॿाहिरों वए? हा ॿाहिरों आहे। इहे ॿई शब्दनि जा लागू रहंदा। ॿिए ॾींहुं वरी मन धोखो ॾिनो, राम श्री राम। श्री राम। श्री राम। वियो ओॾो, पर झूठ ॿोलियो अथई। झूठ ॿोलण खे दिलि जी ताक़त न थींदी आहे, उहो दिमाग़ी हिसाब पंहिंजो लॻाईंदा पिया, दॿदड़ को सही न सघंदा। असां हुननि मां जेके छूट छल कपट कनि था न,
उन खां डिॼूं न असां झटको ॾियूं त तंहिं महिल हिली वेंदा सम्झ में अचे थो जी वाह एतिरी सचाई जो ताक़त हुजे थोरो असां पंहिंजे पावर ते बीहूं त उते हिली वेंदा जिन जीवन में घणा तजुर्बा गुज़रियल आहिनि सच खे पाण पाण रहो बसि पोइ तंहिं महिल मुंहिंजे पिता खे घुराएं उनखे चयईं बसि हाणे हिनजी विद्या घणी थी वई जेका बि थी आहे हाणे हुनखे शादी कराए हुनखे शादी कराए शादी थी वई आख़िर अहिड़ी शादी खां पीउ गुज़ारियो उन जाइ ते राजपुरोहित हिन करे रखियो राजपुरोहित करे रखियो शादी बि थी वई पर पोइ बि हिन जो संग ओॾे कंहिंसां लॻी वियो राम श्री राम श्री राम मां तव्हांखे ॿई पासा ॿुधाईंदुमि लॻी वियो इहा पिचर राजा जे कन ते पहुचे पई चए पियो अजब आहे भई मुंहिंजो राजपुरो थी करे हिनखे उहा लजा नथी अचे मां छा करे रहियो आहियां कीअं चवांसि ख़्यालु पियो करे ॾेठे हिकु दिलि रखे पंडित जी मुंहिंजे कन ते हे ॻाल्हियूं पवनि थियूं ईअं आहे 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 हाणे ॻाल्हियूं ॿ आहिनि जे राजपुरोहिती त उहो पासो छॾिणो आहे जे उहो पासो त अॼु कोन्हे राजपुरोहिती ख़तमु आहे ख़तमु बि सयूं पर तोखे देश न ॻाल्हि हिन नगर खां तूं ॿाहिरि तोखे क़बूल खे देरि ई न थिए अखर ई ॿ बसि तंहिं महिल राजा हुनखे मोकिले करे उन वेश्वा खे साण वठी करे लिखियो अथऊं वेश्वा खे एतिरो ॾेई चुको हे धन मुंहिंजो 7 पीढ़ियूं पई खाए जे खाया त उहो सॼो जेकी बि हो उनखे साण वठी करे बसि शहर जे मोकिलनि ॿार झोपड़ो ठाहे किथे वेही रहिया ऐं जेतिरो हुयो तेसिताईं खाईंदा रहिया औलाद थींदी रही किथे 3 ॿार लिखिया अथऊं का 7 लिखिया अथऊं मतिलबु 2 थिया बाक़ी 3 थियो या 6 थियल आहे 7 थियो पिछाड़ी हिते बि थी अची जो शिकार करणु वञे उहो शिकार विकिरो करे उन में रोटी खाइनि पिछाड़ी हिते बचो कयो त संत लोग अची विया ॿियो बि झोपड़ो हुयो संतनि ॻोल्हे रहाए हे मोटी आयो हिनखे चयईं आख़िर त अहिड़े विद्वान सां रही असरु त थींदो न संग पंहिंजी जाइ जेका वाणी आहे तो ज्ञान त हुयो संत लोग अची विया आहिनि उहे कीअं अलाए भाग सां सम्झ हेॾे अची विया आहिनि हे जॾहिं ॾिसंदा त हलिया वेंदा उनखे भोजन खाराइणो आहे हिकु हा 2 3 जेकी आहे संत लिखियलु आहे बसि उनखे छॾे करे उहे पैसा खणी सीधो उठी आयो भोजन खाराए माई दुबस्ती हुई हाणे जेको हिन में पुटु पैदा थिए उनजो कीअं ठहियो पियो आहे नालो नारायण रखिजो ॿुधी आहे न ॻाल्हि जी वाह जवाबु नथो मिले जी वाह नारायण रखिजो राम श्री राम ईअं ई थियो नारायण ॼायो अधिकतर इहो आहे गृहस्थनि जो नंढो पुटु वधीक प्यारो लॻंदो आहे पीउ घणो करे नंढे सां रहंदो आहे वॾे जा औलाद वधी वेंदी आहे पोइ पंहिंजे बचा संभाले पीउ मां खे संभाले त जेको कमु चए पुत्र नारायण पुत्र नारायण पुत्र नारायण त जीअं जीअं हुयुसि कोई बि कमु चए पाणी रोटी पिछाड़ी सिल जो दुख थी वियो आख़िर खट दाख़िल थी वियो जीअं सॾु कयईं पए पुत्र नारायण नारायण 3 भेरे में पुत्र न आयो नारायण आयो श्री राम श्री राम
होॾे जीवात्मा जमराज आयल आहिनि, हेॾे नारायण चवण सां भॻवानु विष्णु जा पारखत अची विया। चए बाबा हिनखे ओॾे भॻवानु वठी वञिणो आहे। अरे बाबा हिन जा पाप कयल, असांखे बि यमराज मोकिलियो आहे। चए असां हाणे हिन जो त मथां थी वियो। राम श्री राम। अजामिल खे हिकिड़े भेरे राम जपण सां, नारायण जपण सां उनजो उद्धार थी वियो। हाणे गणका अचूं। संत हिकिड़ो झूपड़े में रहंदो हो, हवा तूफ़ान लॻो, झूपड़ो लही पियो, तोतो हूंदो हुउसि पाण वटि। पोइ तोतो खणी करके भई जेसिताईं हे बंदि थिए इन विच में हलंदो। काई सीढ़ी हुई बरसाति खां बचण जे लाइ, उनजे टे ॾाके ते वेही रहियो। न ॼाण उहो वेश्वा जो घर हो। मथो नज़र विधईं, वेश्वा भापे वई। मुंहिंजो ग्राहक हुजा त हिते वेही न रहिया। वेठो त कंहिं सबब सां वेठो। माई लही आई, मथे हलो। न बाबा, हे बरसाति बंदि थिए मां हलियो वेंदुमि, मां रहण कोन आयो आहियां। जेसिताईं बंदि थिए तव्हां मथे हलो। सभु मथे हलिया। बिजलियूं कोन हुयूं, राति थी वई, राति रहो। भोजन पायो, राति जो पाईंदा कोन आहियो। खीर पीओ, पीअंदा कोन आहियो। तोतो तव्हांजो उनखे चए हा, हिनखे इहो चओ हे राम। जय राम। तोते खे चओ आहे हे राम, बसि हुनखे पोइ पाणे खाईंदो। हे राम। त राति जो थी वियो, जॾहिं ॾींहं जो थियो, सुबुह जो थियो, संत जो मां हलां थो, मां हलां थो। चयो साईं तोतो भला उहो जेको हिकु भेरो राज जो खाराइण वारा हे राम चए, उन शब्द असरु विधो। चयो भला तोतो मूंखे ॾिनी वञो, ठीकु आहे। संत हलियो वियो। जॾहिं मंझंदि जो भोजन तयारु थियो, जेकी बि उहो हे राम चई करे, हे राम। हे राम। जीअं चए पे हेठो नांग निकितो। नांग जे पेर खे चक हयो, उहो हे राम चवंदे हे किरी वञे, प्राण निकिरी विया। हे गणका, ठीकु आहे। अजामिल गणका जय सिमरत हा मुकत भय जी जानो। जीअ जी मुक्ति इन में थींदी भॻवान जे नाले सां। श्री राम श्री राम। श्री राम श्री राम श्री राम। हा हा। गज की त्रास मिटी छिनहूं मैं। अञा ॿियो मिसाल था ॾियनि, भॻवान राम जी महिमा था कनि। हा, गज की त्रास मिटी छिनहूं मैं त्रास जब माना ही दुख। राम। त्रास माना नोट करें तो ये त्रास माना दुख। इंद्र जो हाथी हो, 1000 परिवार होसि पंहिंजो। अहम मां अहंकार परमात्मा कंहिंजो न रखियो आहे। हर कला में दुख वजह त कंहिंजी न रखी। वॾाई हज़ारे हलिया विया। हा श्री राम। श्री राम। घांघट गप में हिन हाथी खे चक वरितईं। हाणे उहो होॾे पियो छिके, हाथी मथे पियो छिके। घाघर को जान छॾाए न पियो सघे। सॼो परिवार बीठो अथसि, मां जान छॾायो, केरु छॾाए। जन कोई सहारो न ॾिसी करे उन महिल उन तलाउ में कोई पतो पियो, उहो सूंड सां खयईं। सूंड सां खणी करके वात में सिर्फ़ु हूअं चीखा कंदो हाथी। पोइ निकितुसि राम, पूरो ममो बि न, राम बि न,
राम गढ़ चढ़ी श्री गोविंद आयो। भगवान गढ़ ते जे पहुतो उन गांगड़ के खत्म किए और हाथी के छड़े। गज को त्रास मिट्यो छिन्न हूं मैं। हाँ जब ही राम बखानो। बस चलो राचे ते मल जान छुट जस देरी कान थी। हाँ नारद कहत सुनत ध्रुव बालक भजन माहे लपटानो। ध्रुव भगवान मनु जब सृष्टि हली के भाई हे मनु सतरूपा में सृष्टि हली आ। उनजो पुट थियो तानपाद। उनजो पुट थियो ध्रुव। उन ॿ घर वारे सुनीता सुरची। सुरची पंहिंजी रुचि वारी, सुनीता नीति ते हलण वारी। हुन मां ध्रुव पैदा थियल हो, हुन में उत्तम पैदा थियल हो। त कहिड़े सबब करे हुन सुरची जे अची करे ख़्याल में हुन सुनीता खे ॿाहिरि कोई जाइ ठाराए उते रहे पंहिंजे महल में न। त कंहिं महिल ध्रुव आयो हुनजे लाइ त पीउ हुन सां ईअं गोद में वेठो। कंहिं महिल सुरची अंदरो हाल में निकिरी आई बंगले मां। अरे चयांसि तूं हिन गोद में वेहण जे लाइक़ु न आहे। तूं हुन गोद में वेहण लाइ तॾहिं जॾहिं हिन कुख मां अचे। हाणे तपो राज राजो भोग भोगो नरक। राजा जे घर जनम वठे त एॾी जॾहिं तपस्या थियल हुजे तॾहिं त बसि उतां हलियो वियो। माउ खे चयईं जाई हन जाई हन। उन जाई चयो। उन जाई चयो हन तूं न पैदा थियल हुजां त पोइ बसि उतां हली पियो। नारद रस्ते में मिली वियुसि संत नारद। छा हा असां हल्के सां न वठूं। नारद अमर आहे। हा चिरंजीव आहे। काॾे बसि भॻवान जी तपस्या में। अरे तूं ॿार आहे थी वेंदे। श्री राम खां त ईअं बि लिखियो अथऊं त नारद उतानपाद ॾे वियो आहे। अड़े तूं हे छा कयो आहे? तोखे लजा बि नथी अचे? तूं घर वारे जे चए ते लॻी करे और तूं पंहिंजे ॿार हीअं कयो आहे? तंहिं महिल ई उन चवाए मोकिलियो मां तोखे राज ॼाणंदो। तूं आओ। चवंदा चले भॻवान जे वेंदे ई मूंखे अधराज थो मिले त बाक़ी त लाइ। पोइ तव्हां ॿुधो आहे मंत्र ॾिनासि। हुन जपियो वञे नारद कहत सुनत ध्रुव बारक। नारद कहत नारद चयो ध्रुव ॿुधो सुनत ध्रुव बारक भजन मां लपटाने। वन में वञी करे भजन करणु लॻो। श्री राम। आख़िर उन भजन जे सदके कहिड़ो पद पायो हाणे पोइ थो कहा। श्री राम। अॼु कोई कार्यक्रम आहे छा? मूंखे कनि वेंदा कयो न। मां कहिड़ी ख़बर ॿोल न कंदा कयो न। हाणे मां कन ते पहुतो तूं ॿीहर त ॿुधाए। मां एतिरो थी आहियां वेरो हे ॿ भेरा खोले चए थो सम्झ में न आयो। श्री राम। साढी 12 खां हा नई सूरत मां ॾिसां थो। हा चओ। अचल अमर निर्भय पद पायो। अटल अमर गुरु नानक साहिब जो बयान। हलदे 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 वेंदे दुरुलोक पहुता वञे। उते साहिब चवनि था ॿारे मर्दान खे बसि तव्हां हाणे हिते रहो मां निरंकार न थी अचां। उन ॿिए भेरे बि अरदास उहा ई कई अथऊं सोदर खे। हा ऐं इहो मंत्र मिलियो अथनि बसि। श्री राम। अटल टलियो न वञे। अमर ध्रुव तारो मशहूरु आहे जंहिंजा के जहाज हला कढी। अटल अमर निर्भय पद पायो। अटल अमर निर्भय पद। वीर बहादुर सिंह आयो। चई भेणा वीर ॿियो बहादुर टियों सिंह। हिकिड़े मंत्री कंहिं तखल अखर जी ॻाल्हि आहे। अटल अमर निर्भय पद पायो जगत जाए हैरानो।
जगत हैरान थी वियो प्रभु जे भजन में एॾी शक्ति आहे। चल आख़िर में साफ़ फतवा में वेनती चवनि था हा नानक कहत भगत रक्षक भगत हर रक्षक हर निकट नानक कहा त नानक चए थो हरि भक्त रक्षक आहे। हरि भक्त रक्षक आहे भक्तनि जो रक्षक आहे भक्तनि जो रक्षक आहे असां भगत थियूं न श्री राम श्री राम हा चए दिलासो कहिड़ो था ॾियनि कहिड़ो दिलासो था ॾियनि हा निकटता है तुम मानो तूं हुनखे गॾु ई गॾु सम्झो छा गॾु ई गॾु सम्झो श्री राम श्री राम सखी बाबा हिते बाबा अची वियो अध्यात्म जेॾो बि खणो असां इहो सागर भरे पियो अध्यात्म जो बसि बाबा में फिट थी वेंदो इन ताड़ियूं ॼण हिन जी ज़रूरत न आहे थोरो महसूसु कयो कहिड़ी ॻाल्हि महसूसु कयो मां 73 में श्रीमद भागवत जो अध्ययन कयो 1966 में महाभारत जो अध्ययन कयुमि अध्ययन ॿी शइ आहे पढ़ण ॿी शइ आहे ॾिसण ॿी शइ आहे 83 में मां रामायण जो अध्ययन कयो 63 में हिकिड़े प्यारे जो मुख मां निकितल त कोई दैत कोन्हे सभु देवताऊं आहिनि अरे कोई दैत कोन्हे सभु देवताऊं आहिनि उहो 83 में सिद्ध थियो कंहिं प्यारे भागवत जो पाठ रखायो पनो हुया मां ॾिठो त उन में हेठों जीअं अजमल थियो या गनका थी हिन जे हेठों हिस्ट्री लिखियलु हुई अॻे जनम में केरु आहे जंहिंजे करे हे थिया या अॻे जनम जी स्त्री हुई अजामिल जी जिन खे ठुकरा छॾियो हाणे पंहिंजो बोधरो वठणु आयुसि और त जेके जेके बि भॻवान खे मारणा आया आहिनि पूतना या अॻे जनम में हीअ हुई तपशन हुई अॻे जनम हे आहे हाणे मुक्ति वठणु आया भॻवान खां असां ॿियो पासो बीठा आहियूं त साईं बाबा कुझु बि न बोलणो आहे न सम्झो था जी बाबा इहा ख़बर रखंदो न त कर्म जे लिहाज़ सां जेकी बि ॻाल्हाईंदो सिद्ध न थींदो रुकिजी वेंदो जंहिंसां ज्ञान जी स्टेज ते न चढ़ंदो त असां कर्म जे लिहाज़ सां केतिरो बि फिटिंग कंदो न अञा वधंदा वेंदा अञा किताब ॿिया पैदा थींदा वेंदा अञा विषय पैदा थींदियूं वञूं अञा तर्क पैदा थींदा वेंदा जंहिंखे अहिड़ो दिमाग़ हुजे त तर्क ई तर्क निकिरंदो ऐं संसार जे ॻाल्हियुनि ते बीठल आहे जेके बि आहिनि किताबनि में सभु ॻाल्हियूं चाहे अंग्रेज़ी में हुजनि चाहे सिंधी में हुजनि ॻाल्हियूं हे ईअं हे छोकिरो ईअं थियो मां हिकिड़े साईं जन खे चयो हिकिड़ी ॻाल्हि चयूं मां साईं अदब पहिरियों संतन अदब बसि अदब आहे छट साफ़ संधी बाज जो मां चयो साईं कहिड़े शास्त्र जी आहे इहो लिखणो न आहे कहिड़े शास्त्र जी आहे त मुश्किल पिया भई पकड़ियो मुंहिंजी ॻाल्हि चई तूं छा सम्झो जी हथ ठहकी चई हथ ठहकी आहे पर मथो सम्झायूं हथ ठहकी बि आहे पर जेकॾहिं सत्य जे पासे असांखे प्रेरित करे थी त असां हथ ठहकी खे बि सत्य सम्झूं पर जेकॾहिं हिकु सत्य आहे पर सत्य जे पासे प्रेरित नथी करे उनखे सच हूंदे बि उनखे हटाए छॾियो न सम्झो त असां जेकॾहिं ॻाल्हियूं आहिनि त ॻाल्हियुनि में संसार जो सुधार पियल आहे न ॻाल्हियुनि में तत्व जेको निकिरे थो उहो सुधार जो आहे न बेटा हिकिड़ो राजा हुयो हिकिड़ो हे हुयो हिकु हे हुयो हुनखे हे हुयो हिकिड़ो सेठ हो ईअं न हलंदियूं आहिनि जवाबु नथो मिले अरे एॾो अध्ययन खपे श्री राम सम्झंदो तूं सम्झंदो जॾहिं मां ॻाल्हायां थो असांजी उमिरि सॼी इन में गुज़री वई आहे हर निकटता आहे त मां मानो निकट ते हिकिड़ो शब्द चवां मां हे ॿुधो हिकिड़ो अखर केतिरो निकट आहे सूफ़िन चयो आहे बंबूरी खे न अपकर वेझड़ो हे आंगुर खां न ॿाहिरि आहे न अड़े आंगुर खां न ॿाहिरि आहे न ऐं पंहिंजो उहो
नहन खां वेझो आहे परमात्मा असांखे नहन अखर फारसी अखर आहे अरबी उन खां वेझो आहे हिते भक्तनि चयो भंभूरी के पात जो जीअं भंभूरी सां पतो जुड़ियल आहे अलॻि न आहे न त उॾी न थी सघंदी पर मां इहो कंहिं ॿोलियो सम्झ में अचे थो मां कंहिं ॿोलियो उन ॿोलियो न सम्झ में अचे थो अड़े परमात्मा ॿोलियो न जी बाबा फलाणे महिल टीरे महिल ॿोलियो पोइ मरी छो वियो फलाणो महिल टीरो महिल कोई ॿियो वेठो हो न अंदरि जी बाबा जेको निकिरी वियो जंहिंजे करे हाणे मरी वियो न बसि इहे वॾी इहे आम ॻाल्हियूं कढण जहिड़ियूं न आहिनि केतिरो परमात्मा गॾु आहे असां सां मां माना उहो आहे त असां आहियूं न हुन जे दौर खे उहो हलाए रहियो आहे न हर निकट तव्हां मां हिनखे सिद्ध थो कयां हर निकट तव्हां तुम मानो उनखे गॾु गॾु सम्झो गॾु गॾु सम्झो असां न सम्झण करे पाप था थियनि न बोल गुरु नानक देव की जय श्री राम जय राम जय राम राम श्री राम जल्दी जल्दी श्री राम जय राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ श्री राम जय जय राम श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम जय हिनखे पर न पढ़ो राम कृष्ण भगवान की हर हर महादेव सनातन धर्म की जय भारत मंडल की बोल गुरु नानक देव की सतगुरु साईं खोताराम जय चौ सच्चे साईं सतराम दास अमर शही साईं कंवरराम सा धन धन सखी बाबा द्वारा मिठड़ी माता